अल्हम्दुलिल्लाह गुलजार खलील के या गुलामी विरसे में मिली है 14 रबीउल अव्वल जो ही काज जेको हजरत किबला जद मोहतरम कयूं में जमा ख्वाजा शाह मोहम्मद इब्राहिम जान जिन शुरू कयो केतरो काज शुरू थियो अल्हम्दुलिल्लाह यो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो काज है अज केडी वडी या महफिल थी है यो सजो काज ये सब बरकतूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नजर करम सां आहिनि यो इन ॾींहं खे कामयाब करण लाइ इहा अॼु ख़ुशी जो ॾींहुं आहे ज़्यादती थींदी त अॼु आउं कुझु उन्हनि दोस्तनि खे उन्हनि महिरबाननि खे ऐं शफ़ीक उस्तादनि खे विसारियां जिन खे कामयाब हो कामरान कयो अॼु मंसार झंझी खे मां कोन थो विसारे सघां जे कई उजागा कया हिन खे कामयाब करण लाइ कई सालनि ताईं ख़िदमत कई अॼु उन खे कोन था विसारे सघियूं अॼु फ़कीर मोहम्मद उमर खे कोन था विसारे सघियूं जंहिं पंहिंजे लाइ आख़िरी आरामगाह गुलजार खलील खे मुक़ररु कयो अॼु उस्ताद अब्दुल रहीम मुंहिंजो उस्ताद आहे अल्हम्दुलिल्लाह किबला वालिद साहब जिन जो उस्ताद आहे अॼु उन खे कोन था विसारे सघियूं अॼु पंहिंजे भाउ शहीद जवाद रहमान जान खे कोन था विसारे सघूं जंहिं उजागा करे हिन खे कामयाब कामरान फरमायो या रब तुंहिंजी रज़ा ते राज़ी आहियूं पहिरियां जे ॾाॾा साईं फरमायो हो हिते काफ़ी माण्हू हिननि खे कुझु अहिड़ा हुआ जिन नाकाम करण जी कोशिशि कई उन्हनि खे सिर्फ़ु हिकिड़ो किबला साहिब जिन जो शेर चवंदसि पहिरियां जे तोखां फुरिजी विया से दुनिया ऐं उक़बा में निभागनि खे रुगो सरिया नुक़सान ई नुक़सान सौ भेरा अॼु मुंहिंजा बबा मुंहिंजो भाउ हमादुर रहमान जा तव्हां में राति सॼी राति हिन उजागो कयो मुंहिंजो भाउ इबादुर रहमान जान जंहिं इहो सॼो कयो मुंहिंजी जाइ अॼु तव्हांजी हिते जेके जुतियूं पयूं आहिनि मुंहिंजी जाइ त उन्हनि जुतियुनि में आहे हुते वेहण लाइ हीउ किबला वालिद साहिब जिन जो हुकुम हो जंहिंजे करे अची चवां थो आउं फ़क़ति एतिरो चवंदसि अॼु माण्हू चवनि था असीं परेशान आहियूं अॼु माण्हू चवनि था असांखे मसइला मसाइल आहिनि आउं किबला साहिब मुफ्ती साहिब जिन वेठा आहिनि मुंहिंजी त सोच ई समझ सिर्फ़ु एतिरी आहे जॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमायो वरफ़ाना लक ज़िक्रक महबूब तुंहिंजो ज़िक्र मूं सभिनी ज़िक्रनि खां मथे कयो त इहो कीअं थो थी सघे त उहे जेके तुंहिंजे ज़िक्र खे वधाइनि रसूल अल्लाह ताला उन्हनि खे हेठि करे इहो कीअं थो थी सघे जेके तुंहिंजा मीलाद सजाइनि छो जो जेकॾहिं तव्हां इज़त चाहियो था त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़िक्र करियो जेकॾहिं दुनिया में चाहियो था तरक़ी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पाण खे मुंसलिक करियो जेकॾहिं चाहियो था त दुनिया ऐं आख़िरत कामयाब थिए त फ़क़ति रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत करियो उन सां मोहबत करियो छो जो अल्लाह साईं फरमायो वरफ़ाना लक ज़िक्रक तुंहिंजो ज़िक्र मथे कयो जेके बि इहो ज़िक्र कंदा जेके बि हिन ज़िक्र खे कामयाब फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी माल बरकत में इज़ाफ़ो फरमाईंदो छो जो उहे अल्लाह सां इन कम में आहिनि उहे मुंहिंजे रब सां जी इहो ईअं आहे जीअं तव्हां जॾहिं दुरूद शरीफ़ अल्लाह तबारक व तआला पढ़नि था मलाइका पढ़नि था फ़रिश्ता पढ़नि था जॾहिं तव्हां पढ़ो था त तव्हां उन्हनि जी हमअसरी में वेझा था अचो उन्हनि खे त इहो मीलाद सजाइण बि ईअं ई आहे गुलजार खलील जी शिनाख़्त गुलजार खलील कंहिं ॻोठ जो नालो कोन्हे गुलजार खलील तहरीक जो नालो आहे गुलजार खलील जेकॾहिं ख़त्म नबूवत जो मामिलो हुजे त गुलजार खलील फ्रंट लाइन मोर्चो आहे गुलजार खलील खे इहा सआदत हासिल आहे त हर वक़्तु ख़त्म नबूवत जे लाइ गुलजार खलील हाज़िरी अॻियां अॻियां रहियो आहे गुलजार खलील बाक़ी जेके फितना हुजनि उहे भले शीअनि जा फितना हुजनि या वहाबियुनि जा हुजनि गुलजार खलील पंहिंजो किरदारु अदा कयो आहे ऐं उन किरदार ते हर बार क़ीमत बि अदा कई आहे उहा क़ीमत कुझु बि कोन्हे उहा क़ीमत जेकॾहिं भले साह जी हुजे सरदर कदम यार फिदा शुद जी वजह शुद ई बार गिरां बूद अदा शुद जी वजह शुद इहो जेको शेर आहे इहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ आहे हीअ जेका जान आहे इहा मुंहिंजे महबूब जी आहे जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहा जान घुरिजी वञे त ॿिया कहिड़ा भला भाग चइबा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन असीं उन रज़ा ते राज़ी आहियूं अॼु जिन बि हिन खे कामयाब कयो जंहिं भले कंहिंजी हिकिड़ी दफ़ा जुती बि सिधी कई हुजे
जे हिकिड़े ग़ालीचे जी कुंड बि सिधी कई हुजे उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद खे कामयाब फरमायो। जिन ॾींहुं राति हिते ख़िदमत कई उन्हनि खे त अल्लाह तबारक व तआला ऐं उनजो हबीब उनजो अजर ॾींदो। उहे असां सां असीं सिर्फ़ु हिते ज़हरू कश आहियूं, असीं सिर्फ़ु हिते ख़िदमत गुज़ार आहियूं। जंहिंजो काज आहे उहो करे, उहो घोट करे, असांजी कहिड़ी औकात, असांजी कहिड़ी मजाल। आख़िर में तव्हां सभिनी खे हिकिड़ी गुज़ारिश आहे त ही काज रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आहे। तव्हां जॾहिं कंहिं वॾे काज में वञो था इंतहाई नज़्म ज़ब्त जो मुज़ाहिरो कयो था, ही काज तव्हां लाइ आहे। वेझो तव्हांखे जेके बि रज़ाकार आहिनि मानी खाराईंदा, तव्हांजी ख़िदमत कंदा, उन्हनि सभिनि खे उन्हनि सां ताउन फरमायो ऐं नज़्म ज़ब्त जो मुज़ाहिरो करियो। आख़िर में ख़लीली जमात लाइ ऐं मुंहिंजे ॿिनि भाइरनि लाइ अमादुर रहमान ऐं जवादुर रहमान मुंहिंजो को बि हिन में कमु कोन्हे, सॼो कमु हिननि ॿिन्ही कयो आहे। अलाह साईं हिननि खे दुनिया ऐं आख़िरत जूं ख़ुशियूं नसीब फरमाए। आख़िर रब्बिल आलमीन।